कुरान में नूर है, नूर में जलाल है। या गल आऊं कोन तो करा, खुद अल्लाह से पान कया। लो अनज़लना हाज़ल कुरान अला जबल लराइतहु खाशियम मुतसद्दिम मिन खशियतिल्लाह। जेकर ने कुरान के जबलन जे मथा नाज़िल करया हा तो जबल डरी पवन हा, पुरजा पुरजा थी वनन हा, सड़ी वनन हा। कुरान जो जलाल बर्दाश्त न करे सगना, या गाल अल्लाह से पान कया। कुरान में गर्मी आ। अल्लाह से आसमानन का पूछो तो कुरान खणदा, असा कोन खणदो। जमीन का अल्लाह से पूछो तू भला कुरान के कुल हो दे, मुखा कोन खणदो। जबलन के अला थी चयो तव्हां कुरान के जबलन जो असां हाणे जबल बि कुरान नथो खणे, आसमान बि नथो खणे, ज़मीन एॾी वज़नी शइ आहे। उहा हमल हल इंसान, इंसान खां जॾहिं अला थी पुछो त तूं कुरान खणंदे, चई हा। अड़े एॾी ताक़त वारी शइ आहे जो आसमान जे तो मूंखां कोन खॼंदी। हिन खां पोइ चई 6 फुट जो पोलड़ो, देरी कोन कई, चई हा आउं खणां थो। उधर जो आदत है गुटका मैन पुड़ियों है बीड़ू के बिंदा उधर ते, राशन रेज की दुकान था उधर ते, कपड़ो पठाना का उधर ते, जो हसी उधर जो आदत है। मौत वासांगे उधर ते कबूल है। हींअर जेकॾहिं इज़राइल हिन गेट मां लठ खणी फ्री अचे त सभु चङा माण्हू गॾु थिया आहियो, रज़ा ख़ुशी सां जेको आंगर मथे खणी थो हुनखे हिते पूरे थो रू थो कब्ज़ करियां मारियांसि, पर जेको रज़ा ख़ुशी सां आंगर मथे खणे उनखे थो पूरो करियां। हे जेके बि नेक नमाज़ी वेठा आहिनि न, हिक ॿिए खे ठूंठियूं हणंदा, मूंखे सुभाणे ज़रूरी कमु आहे, कसम कैसी में असांखे मौत बि क़बूल कोन्हे अबा। उधर ते सदके वञा, सदके कुरान खणंदे या ऐं अलाह से ये ख़बर हुई त हिन खां कोन खॼंदो। इन्नहु कान ज़लूमन जहूला, तकड़ करे हा करे विधई। हाणे अलाह से कई महिरबानी, जॾहिं कुरान असांखे ॾिनई ते न त विच में वास्तो पैदा कई। उहो वास्तो आहे इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक। हाणे कुरान जेको अचे पियो न, डायरेक्ट अचे पियो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि मुबारक ते। नज़लहु अला क़ल्बिक, कुरान तो चवे त कुरान मूं नाज़िल कयो रसूल जी दिलि मुबारक ते। ऐं रसूल जी दिलि मुबारक में उहो बर्दाश्त जी ताक़त आहे, उहो करंट आहे, उहो पावर आहे जेका कुरान जे जलाल खे बर्दाश्त पई करे। अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा हुमैरा काइनात जे मोमिननि जी मां फरमाए थी त सख़्त सियारे जे मौसम में जॾहिं अल्लाह जे रसूल ते कुरान लहंदो हो त साईं जिन जे पेशानी मुबारक के पसीनो मोतियुनि वांगुरु कतारूं करे किरंदो हो। एॾो कुरान में जलाल हो जो सिधो आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। ऐं वरी इहो कुरान जॾहिं रसूल जी रहमत ऐं शफ़क़त वारी ज़बान मां जारी थियो, तिलावत शुरू थी, तॾहिं अलाह से फरमायो वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर। पहिरीं त जलाल हो, पर रसूल हुनखे थधो करे विधो, रसूल हुनखे आसान करे विधो, नॉर्मल करे विधो। 11,000 वोल्टेज जी लाइन पई वञे बिजली जी, मोबाइल भी चार्ज करनी है, कुंडी लगाए 11,000 वोल्टेज की लाइन में कुंडी लगाए तार खणी दर्द कराए, धमाको थी दो मोबाइल सड़ी थी। 11,000 वोल्टेज जो पावर मोबाइल बर्दाश्त कोन कंदी। 11,000 वोल्टेज की लाइन में कुंडी लगाए घर खणी जी लाइन, पंखा भी सड़ंदा, फ्रिज भी सड़ंदो, बत्तियों भी सड़ंदियूं, इस्त्री भी सड़ंदी, सब टपड़ साड़े चटकंदे। 11,000 वोल्टेज जो पावर घर जा टपड़ ये बर्दाश्त कोन कंदा। पोइ अटकल थी, पोइ विच में वास्तो खपे छा, ट्रांसफार्मर लगंदो। 11,000 वोल्टेज की लाइन ईंदी ट्रांसफार्मर में, पोइ ट्रांसफार्मर में जा लाइनूं मिलंदियूं ॻोठ खे, पोइ सर्विस तारूं, पोइ मीटर, पोइ फिटिंगूं, पोइ बोर्ड, पोइ पॉइंटूं। हाणे पंखा हलंदा, बत्तियूं बि चार्ज थींदियूं, हाणे सभु कुझु थींदो, मोबाइलूं बि चार्ज थींदियूं, विच में ट्रांसफार्मर खपे। हाणे ट्रांसफार्मर 2 कम थो करे, हाई पावर खे कैच थो करे, नॉर्मल पावर 220 वोल्टेज सप्लाई थो करे ॻोठ खे, हाई पावर खे कैच थो करे, नॉर्मल पावर सप्लाई थो करे। कुरान में जलाल आहे, हाई पावर आहे, पर डायरेक्ट अचे पियो रसूल जी ज़ात जी दिलि मुबारक ते। हाणे रसूल 2 कम पियो करे, कुरान जे जलाल खे बर्दाश्त पियो करे, हाई पावर के रसूल कैच पियो करे, इन्हीं कुरान के नॉर्मल करे वरी उम्मत के पढ़ाए पियो। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा।